नाज़रीन जी तो असां हिन वक़्तु सिंधु दरिया जे के बंद टोड़ी बंद लॻ 1.4 ते बीठा आहियूं, जिते सिंधु दरिया में पानी जो दबाव वधण करे सवें ॻोठ पानी हेठि अची विया आहिनि ऐं सिंधु दरिया जे बंदनि ते बि पिण दबाव ॾींहों ॾींहुं वधंदो थो पियो वञे। ऐं हिन वक़्तु 1.4 जे इन इलाइक़े में 3 खां वधीक रोणियूं पिण लॻल आहिनि। यज्ञ में बंदिशी मशीनरी आई बिल्कुल बंद के कटड़ो करे बंद क्यों वरी ॿीहर ही नहीं खुली हुई। अच्छा, पानी जो दबाव प्रेशर इंजे करे वधीक हाणे खुली हुई। अच्छा, अल्लाह से मेहरबानी आहे जेको अमल सरकारी पहुचियो हिन खे हाणे हिफ़ाज़त थी बोटा भरे अथनि बंदि कया अथनि कट हाणे रोड जेके मुक़बल हुन ते कंट्रोल थी वियो आहे। असांजा बेलदार हिते पेट्रोलिंग कंदा आहिनि, असां पाण बि गश्त कंदा आहियूं। अच्छा, बेलदार ॿुधायो अची करे त साईं रूण लॻी आहे, ॿाहिरि निकिरंदी आहे, अंदरां ज़ाहिर नथी थिए। असां अची करे खोटराई कईसीं त हितां ज़ाहिर थी। अच्छा, उन खां पोइ असां वरी साहिबनि खे हुकुम कयोसीं त तव्हां महिरबानी करे अर्ज़ु कयोसीं त तव्हां अञो गाॾियूं वाॾियूं काहे अचो त उन खे रूण खे बंदि कयूं, वारी खां सवाइ बंदि न थींदी। इरिगेशन वारनि जेका त हिन खे बंदि करण जो सिलसिलो पिण जारी आहे। हिननि जो इहो चवणु आहे त हिन वक़्तु असां जेका त रूणनि ते पिण कंट्रोल कयो आहे। बका मोहम्मद बंगवार, सिंधी टीवी न्यूज़, कंधकोट।